अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद, क़ाल अल्लाह तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद व फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। सुम्मा क़ाल अल्लाह तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम अलैहि। लतीफ़ाई जो कोल बुरो हो सको आया जायो लाखों सगे लोग सारे करने और थोड़ी पुरम सिखू उन्हों क्या को आयो तो अतो यह टुक्यू लिख रहा है। वाजिबुल एहतराम प्रोफेसर काजी मोहम्मद रफीक साहब, कॉलेज का प्रिंसिपल, इन हाल में लेकर मुझे उस्ताद दोस्तों शागिर्द और शागिर्दियानु ऐसे आमोद अस्सलाम वालेकुम। अज की सही तकरीब कायनात के सबका अजीम तस्लीक सैयदना नबी अल-मुर्तज़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हवाले सा सदन सीरत के हवाले सा मुनक़िद थी रही आहे। दोस्तों, असां खुशनसीब इंसान हूं जो असांखे अल्लाह ताला उन नबीअ जो उम्मती बणायो जंहिंजे उम्मती थियण जी तलब ऐं तमन्ना ॿियनि नबियनि खे बि, पर अल्हम्दुलिल्लाह उहा सआदत अल्लाह ताला असांखे नसीब कई। दोस्तों, इन कायनात में गौर कजे तो वॾी अज़ीम कायनात आहे जंहिंमें अल्लाह ताला बेशुमार मख़लूक़ पैदा कई आहे, जंहिंमें वॾियूं वॾियूं देव बेकर क़ुवतूं बि आहिनि, नंढा नंढा टीकरा ऐं जरासीम बि आहिनि जंहिंखे असां हिन ज़ाहिरीअ खे असां ॾिसी नथा सघूं सवाइ माइक्रोस्कोप जा मोटूं जे। एॾी सॼी बेशुमार मख़लूक़ में सभ खां अज़मत वारी मख़लूक़ अशरफुल मख़लूक़ात अल्लाह ताला हज़रत इंसान खे बणायो ऐं उन सां गॾु उनखे ज़मीन ते पंहिंजो ख़लीफ़ो मुक़ररु कयो। ख़लीफ़ो ऐं वॾे ताक़त वारे जानवर खे मुक़ररु न कई। शींहुं इंसान खां ताक़त में वधीक आहे, उनखे ख़लीफ़ो मुक़ररु न कई। हाथी वज़न में इंसान खां मथे आहे, उनखे ख़लीफ़ो मुक़ररु न कई। उहे जी वॾियूं शयूं आहिनि, पर ख़लीफ़ो मुक़ररु कई इंसान। छा लाइ? इंसान जे करे ताला उहे सलाहियतूं रखियूं जेके ॿिए कंहिं साह वारे खे अंदरि कोन्हनि खे। मसलन इंसान खे सोच सम्झे जी क़ुवत ॾिनी। इंसान जीअं सोचींदो आहे, उनजी प्लानिंग कंदो आहे, उनते अमल कंदो आहे, ॿियो को बि साह वारो वञी करे न सघंदो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इंसान खे क़ुवत गोयाई अता फरमाए जो इंसान पंहिंजो मक़सद ऐं मतिलबु ॿिए खे सम्झाए सघंदो आहे। इहा ॿी कंहिं बि साह वारे खे ताक़त कान्हे त पंहिंजो मतिलबु ॾिनो वञ पंहिंजे खे हमजियत खे सम्झाए सघे। इहा ख़ूबियूं इंसान जे अंदरि अल्लाह ताला वसियत फरमायूं ऐं उन खां पोइ उनखे ज़मीन ते पंहिंजो ख़लीफ़ो मुक़ररु कयो। ख़लीफ़े जो शान छा थींदो आहे त ख़लीफ़ो जंहिंजे तरफ़ो मुक़ररु थींदो आहे उन जे ॿुधायल उसूलनि ऐं क़ानूननि खे लागू कंदो आहे। पंहिंजे मर्ज़ीअ जी ख़लीफ़ो का बि ॻाल्हि न कंदो आहे। उन जे करे अल्लाह ताला इंसान खे चयो त तूं हिन काइनात जो मर्कज़ आहे, हिन काइनात जो रौनक आहे, तंहिंजे करे हिन काइनात खे पुरसुकून, ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बणाए जंहिंजी मां तलब रखां थो
वो इंसान कायनात के कीअं खूबसूरत बणाए उन लाइ अल्लाह ताला पंहिंजा नबी मोकिलिया जंहिंजे प्रोग्राम मोकिलियई त दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो छा आहे। केतिरनि नबियुनि खे किताब अता कई उन्हनि किताबनि जे अंदरि तरीक़ो लिखियलु हो। हिन काइनात जो पहिरियों इंसान हो उहो नबी हो, आदम अलैहिस्सलाम नबी हो। ऐं सिलसिलो हलंदो रहियो वक़्तन फ़वक़्तन ज़मीन जे ख़िते ते हर जाइ ते अंबिया अलैहिस्सलाम आया, पर केतिरा नबी के ख़ासि क़ौम जे लाइ आया, केतिरा नबी के ख़ासि वक़्त जे लाइ आया, केतिरा नबी के ख़ासि इलाइक़े जे लाइ आया। चंद नबी केवल अगलनि नबी जी शरीयत खे अॻिते वधाइण लाइ आया। इहो सिलसिलो हलंदो रहियो। अल्लाह ताला पाण खे कलाम में फरमायो आहे लिकुल क़ौमिन हाद, त हर क़ौम जे अंदरि मां हिकिड़ो हादी मोकिलियो त जीअं उन्हनि खे हिकु इस्मा में हुजत थिए त सुभाणे खे चई सॼे विसारे मां हिदायत मोकिली तव्हां जो अमल कयो। बहरहाल समूरा नबी सचा अल्लाह ताला जे नुमाइंदा हुया। उन्हनि पंहिंजे पंहिंजे ज़माने में पूरी कोशिशि कई। उन्हनि जे मथां किताब लागू थिया, उहे बि सचा हुआ। उहे उन दौर जे लाइ करामत ऐं कीमती हुआ। पर अॻिते हली अल्लाह ताला जे सिलसिले जी तकमील कई, हिन सिलसिले खे मुकमिल कई ऐं उहो आख़िरी नबी दुनिया जे अंदरि मोकिलियई जंहिंजे कानून खे, जंहिंजे सीरत खे, जंहिंजे किताब खे ता क़यामत हलणो आहे ऐं दुनिया जी आख़िरी इंसान ताईं उहो कारमत आहे। ऐं उन किताब में का तब्दीली नहीं थी, उन हिफाज़त जो अल्लाह ताला पाण कई। यकीनन तो एक अल्लाह ताला जो किताब हो, इंजील अल्लाह ताला जो किताब हो, ज़बूर अल्लाह ताला जो किताब हो, पर पंहिंजी सूरत में कोन रहिया छो त अल्लाह ताला जो हिफाज़त मुस्लिमो न कयो। पर कलाम पाक के हिफाज़त अल्लाह ताला कयो ऐं पाक कुरान शरीफ़ फरमाए इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन जी हिफाज़त जेका आहे असांजे मथां आहे। हाणे जंहिंजी हिफाज़त अल्लाह जे हवाले हुजे उन में केरु सदमे में करे सघे थो, असल कोन। उन खां पोइ कुरान शरीफ़ जो हुकुम इजमाली आहे, उन तफ़सील रखी आहे। कुरान शरीफ़ जो बाक़ी मुसला निमाज़ पढ़ो, निमाज़ कीअं पढ़ो, केॾी महिल पढ़ो, केॾी महिल वक़्तु शुरू थो थिए, केॾी महिल वक़्तु ख़तमु थो थिए, केतिरो रकात रुकू में छा पढ़ो आहे, रस्ते में छा पढ़ो आहे। इन जी तशरीह नबीअ जी ज़िंदगी, नबी साईं सलाह सीरत आहे। कुरान जो ज़कात कॾहिं ॾियो, साल में केतिरा दफ़ा ॾियो, केतिरो मिक़दार ॾियो, हज कयो, ज़िंदगी में घणा दफ़ा हज कयूं, हज जा रुकन कहिड़ा। अहिड़ी तरह जेको बि हिन जो हुकुम आहे कुरान में इजमाली ज़िक्र आहे, नबी साईं जी सीरत में जी तफ़सीर आहे, उन जी वज़ाहत आहे। मूंखे हिकिड़ो मौला रब आज़ाद जो जुमिलो ॾाढो सुहिणो लॻंदो आहे, यादि ईंदो आहे त आज़ाद जी जाइ ते ॾिठो हो त अल्लाह ताला हर क़ौम खे हिकु किताब ॾिनो त मुस्लमाननि खे अल्लाह ताला ॿ किताब ॾिना, हिकिड़ो थ्योरी जो प्रैक्टिकल। थ्योरी कुरान शरीफ़ आहे ऐं प्रैक्टिकल जेको आहे उहो साहिब कुरान जी ज़िंदगी हर इंसान जी आहे। गुज़री वई दुनिया में वॾा वॾा इंसान आया, पर कंहिं बि इंसान जी ज़िंदगी मुकमिल तौर मौजूदु न थींदी आहे, किताब में मौजूदु न आहे। हिन वक़्तु सारी दुनिया में सभ खां वधीक तादाद में बि तरक़ीअ में बि इल्म में बि दौलत में सभिनी खां वधीक सभिनी खे ख़बर आहे। पर सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ते हिकिड़ो बि मुकमिल किताब न कोन्हे, जंहिंमें ईसा अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ॼमण खां वठी आसमान खे छॾण ताईं हर शइ न इस्तेमालु कयो। हिकिड़ी ज़िंदगी दुनिया में आहे जेका त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, जंहिंजे ज़िंदगीअ जे ॼमण खां वठी पंहिंजे वफ़ात ताईं हर वाक़ियो महफ़ूज़ आहे। ॿी ॻाल्हि जेका यादि रखण जे क़ाबिल आहे त हर इंसान जी ज़िंदगीअ जा कुझु पहलू बयानु थींदा। वॾनि माण्हुनि खे ज़िंदगीअ जो यूरोप में त फलाणो माण्हू ज़ाती ज़िंदगी हीअं हो त असां बि चवंदा आहियूं ज़ाती ॻाल्हि ज़िंदगी कबी आहे। बाबा ख़बर त ज़ाती ज़िंदगी में कोन्हे, जेकॾहिं ज़ाती ॻाल्हि बाक़ी कहिड़ी ॻाल्हि कबी आहे। आपसी शक्लों उन्होंने आंखें करा जो तो सॼो उन्होंने घर में रहंदो आहे। जॾहिं ज़ाती ज़िंदगी खे न कंदा हो त माण्हूअ जे अख़लाक़ जो, तबियत जो, फज़ीलत जो मुताबिक़ कीअं न करे सघंदो, उनजे अमाल अफ़ाल अफ़कार जी ख़बर कीअं कोन्हे। पंहिंजे करे दुनिया जी हिकिड़ी वाहिद ज़िंदगी आहे, उहा असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी आहे,
कि हर को